नौशर फिरोज का खबर शामिल कई पिया। मंसूर मलिक के रिपोर्ट मुताबिक इमामी इनकलाब उबैदुल्लाह सिंधी जो जन्म ॾियारो सिंधु सागर पार्टी पारां प्रेस क्लब नौशर फिरोज में मल्हाए केक काटियो वियो। जॾहिं त तकरीब के खिताब कंदे सिंधु सागर पार्टी के मरकज़ी प्रेस तर्जुमान सागर यूसुफ मंगी, सिकंदर खोसो, अली नवाज सोलंकी, खादिम हुसैन मरी, कासिम इसरान, असद विस्तड़ो, अमजद मेमन, खादिम सियाल ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त मौलाना उबैदुल्लाह सिंधी वतन ज़बान तारीख़ तहज़ीब क़ौमी रिवायतुनि ऐं समाजी इक़्तिसादी मफ़ादनि जे बुनियादुनि ते क़ौम जो तसवर ॾिनो। संदसि जिदोजहद ऐं रेशमी रुमाल जी तहरीक तारीख़ जो हिस्सो आहिनि। हुननि चयो त तहरीक में उबैदुल्लाह सिंधी सूर्या बादशाह सां मुसलसल 22 ॾींहं मक्के जे होटल जे कमरे में तहरीक खे कामयाब बणाइण लाइ गॾिजाणियूं कयूं। उबैदुल्लाह सिंधी जलावतनीअ दौरान अफ़गानिस्तान, रूस, तुर्की ऐं मक्के में इनक़िलाबी जिदोजहद जारी रखी। हुन चयो त अॼु असां उन महान हस्तीअ जो जनम ॾियार खे खेसि यादि करे पंहिंजो फ़र्ज़ु निभायो आहे। उन मौक़े ते वज़ीर अहमद उजड़, अता हुसैन समो, शाहिद चना, मुश्ताक मरी, उबैदुल्लाह ट्रगड़, महर विस्तड़ो, नजीबुल्लाह ट्रगड़, सुहेल अहमद राजपर, सैयद अज़फर शाह, सकलेन इसरान ऐं ॿिया पिणु सालगिरह जी तक़रीब में मौजूदु हुआ।